दा तू कहिड़े क्लास में हिन जो इंटरव्यू वठो न पुटु हेलो गुड मॉर्निंग सलाम वालेकुम प्राइवेट स्कूल आहे गवर्नमेंट जो आहे सरकारी स्कूल आहे इनखे पंहिंजो बनायो इन में ईअं पढ़ो जी प्राइवेट स्कूल वारा उहे बि दंग रहिजी वञनि नंढड़ा ॿार आहिनि असांजा ऐं हिनखे यूनिवर्सिटी ताईं पहुचाइजो गुड मॉर्निंग हथु मिलाए ख़ुशी जो नालो छा आहे ॻाल्हाए त सही न हिनखे हा अयान अयान जी माना छा आहे अयान माना अयान अयान ख़ुशि हुजे ख़ुदा हाफ़िज़ हीअ तुंहिंजी फिल्म भले सॼी दुनिया खे ॾेखारे ॾिसां ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ख़ुदा हाफ़िज़ हा बाबा इल्मु पढ़ायो सम्झ वधायो सुभाणे जा मामा तव्हीं थींदव यार ख़ुदा ख़ुशि रखे हिन ॿचड़नि खे हा ॾिसो न चाचो आहे तुंहिंजो पुटु आहे भाइटियो आहे हा बसि वीचारे सम्झो कोन पर जंग अॻे माण्हू ॿारनि खे स्कूल वठी कोन ईंदा हुआ ॿार पाण हाणे ई उहो सिविल अस्पताल में रहे थो हुन वीचारे खे वठियो वञे स्कूल इहो इनकलाब आहे तइलीम इन सभिनी माण्हुनि खे तइलीम अची वञे त माण्हुनि खे शऊर अची वेंदो ऐं जंहिंखां इहे डिॼनि था इहे ॾकनि था जंहिंखां इहे थर थर इहे असांजा हुकुमरान ऐं हीअ ॿार ॾिसो नी पढ़नि पिया ऐं पढ़ी विया हलिया थी सुभाणे जेको आहे सो इहे ई इनकलाब आणींदा इहे ई फ़ौज में वेंदा इहे ई पुलिस में वेंदा ख़ुदा उन्हनि खे ख़ुशि रखे माइट त पढ़ाइनि था इन लाइ वॾो थिए नौकिरी करे असांखे कमाए करे इहा बि ॻाल्हि ठीकु आहे पर उन खां सवाइ बि ऐं सम्झां थो त हिकिड़े ॿार जो हक़ु आहे त उनखे जेको आहे सो इन ॿार वठण खां वठी जेको आहे सो तइलीम तरबियत कराए शादी कराए पोइ चइजे भाई दुनिया आहे तूं असां सां रही त तुंहिंजी मर्ज़ी जेकर असांजा धार थी गुज़ारी थी दुनिया हले थी सलाह सदा सलाम इन्हनि माइटनि ते जेके ॿारनि स्कूल वठी था वञनि